मोरो ख़बर शामिल करी थी। मोरो सिंध मां तहसील दिलताफ़ सुमरो की रिपोर्ट मुताबिक़ मोरो जी वार्ड नंबर 23 जे रहवासी नदीम वारिस राजपूत चयो आहे त मुंहिंजो मोरो शहर के खेड़ा बाज़ार में मोबाइल मार्केट में मोबाइल रिपेयरिंग जो दुकान आहे जिते मां ख़राब थियल मोबाइल उठाए बचड़न की रोज़ी कंदो आहियां। मोरो पुलिस जा कुछ एहलकार मूंखे हरूभरू 5 महीननि खां पोइ या 8 महीननि खां पोइ मूंखे बिलाजवास गिरफ़्तार करे थाणे ते खणी वेंदा आहिनि ऐं मूंखे हिरासत करे प्रेशर विझी हाफ फ्राई करण जूं ऐं कूड़ियूं FIR जा डप ॾेई मूंखां पैसा वठंदा आहिनि। मुंहिंजे ख़िलाफ़ सोशल मीडिया ते ग़लति ख़बरूं हलियूं आहिनि ऐं मुंहिंजो मीडिया ट्रायल कयो वियो आहे जंहिंमें का बि सचाई न आहे। मुंहिंजो कंहिं ॾोहारी सां वास्तो न आहे। असां ख़ानदानी माण्हू आहियूं। आउं हिकु उस्ताद जो पुटु आहियां ऐं मुंहिंजा 3 भाइर उस्ताद आहिनि। ऐं डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज नौशरो फ़िरोज़ पीपल्स पार्टी के चूंडियल नुमाइंदनि IG सिंध पुलिस SSP नौशरो फ़िरोज़ BSP मोरो खां मुतालबो करियां थो त मूंखे ब्लैकमेल कंदड़ पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कानूनी कदम खणी मूंसां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में आउं इंसाफ़ लाइ कोर्ट सगूरीअ में वेंदसि। नालो नदीम वारिस आहे। मां वेठल दर्शन में आहियां। मुंहिंजो मोरो मोबाइल मार्केट में मोबाइल रिपेयरिंग जी शॉप आहे ऐं पुलिस मूंखे तंग करे पई बेजा। हर 2 महीने 3 महीने 6 महीने मूंखे खंयदी वञनि। मूंखे प्रेशराइज़ था कनि। चवनि था तोखे हाफ फ्राई कंदासीं, तोखे फुल फ्राई कंदासीं ऐं तुंहिंजो ग़लति माण्हुनि सां वास्तो आहे ऐं तूं मोबाइल उन्हनि खां वठंदो आहीं, उन्हनि खे ठाहे थो ॾीं। हिन में का सदाकत न आहे ऐं सोशल मीडिया ते कुछ अफ़वाहूं ग़लति पोस्टूं पियूं हलनि जंहिंमें का सदाकत न आहे ऐं मुंहिंजे ख़िलाफ़ मीडिया ट्रायल कयो पियो वञे। सही आहे। हींअर तव्हां कंहिंखां था मुतालबो कयो? छा कयो आहे तव्हां ते? मां DIG सिंध SP DSP सां मुतालबो थो कयां मूंखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे ऐं मूंखां हिननि सां बचायो वञे, मूंखे तंग न कयो वञे।